नाज़रीन खबर जो सिलसिलो जारी है। वहाँ कंडियारो खबर नालो कंडियारो बरसा कोट फतेह मोहम्मद मंगरियो जे रवासिन मंगरिया बिरादरी जे माण्हुनि पारां कूड़ा केस दाख़िल थियण ऐं ॻोठ जे बासर मुबैना ज़ातियुनि ख़िलाफ़ सवें माण्हुनि पारां ॻोठ खां एहतियाजी रैली कढी शहर जो गश्त करण बाद नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतियाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते गुलाब मंगरियो, जावेद मंगरियो ऐं ॿियनि चयो त हू ग़रीब मिस्किन आहिनि, मज़दूरी करे बच्चनि जो पेट गुज़र कंदा आहिनि। ॻोठ भरिसां ज़मीन आहे जंहिं ते ॻोठ जो बासर वॾेरो ज़बरदस्ती कब्ज़ो करणु चाहे थो। तव्हां करण ते बासर असां मथां मछिड़जी पियो आहे। हिन पोरियत गुलाब मंगरियो ऐं हफ़ीज़ मंगरियो ते फौरी जा केस दाख़िल कराया आहिनि। बासर असांजो जीअं जंजाल करे छॾियो आहे। पुलिस बि असांजी मदद करण लाइ तयारु न आहे। हिननि आई जी सिंध एसएसपी नौशरो फिरोज़ ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त मामले नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। मारियो आहे, कुटियो आहे, पुलिस खां बदिरायो आहे। उन खां पोइ ॿिए ॾींहं ते जेको आहे वरी जेको आहे इहो FIR कराई आहे, जंहिंजो मूं कल्ह ज़ामिन करायो आहे। ऐं सॼी ज़िंदगी में मूं ते कॾहिं बि FIR कान कढी आहे। मूंसां ज़ुल्म कया आहिनि। ज़मीन प्रेशर थो रखे त मूंखे ज़मीन ॾे, मां हिते पेट्रोल हणायां ऐं तूं छॾे ॾे जेको आहे तूं छा कंदे ज़मीन। ऐं जेको आहे जागीरदार आहिनि, हू सरदार आहिनि। अहिड़ो ज़ुल्म कॾहिं बि ज़िंदगी में असां सां न थियो आहे। मां सां गुलाब खे नाइंसाफ़ी हुन ते FIR कराई अथनि, मारियो वियो आहे। सिर्फ़ु रुॻो बनीअ ते ही सरदारी निज़ाम सॾायूं था वठनि। सरदार आहिनि कोन 35-40 एकड़ बनी आहे। नाइंसाफ़ी सो बि पढ़ाई पंहिंजी ग़रीबनि मिस्किननि जी आहे। असांखे इंसाफ़ खपे। नाजाइज़ी थी आहे असां सां, इहो ज़ुल्म आहे। ऐं असां हर माण्हूअ खे चऊं था त असां सां इंसाफ़ खपे। SP जनाब नौशरो फिरोज़ DIG IG जिन खे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे अपील थो कयां त मुंहिंजे मारोट गुलाब ते उन्हनि नाजाइज़ कूड़ो केस दाख़िल करायो आहे ऐं हुनखे राति जो जेको आहे सो उन्हनि तशदुद करायो आहे। उन खां पोइ ॾींहं ते हुन ते कूड़ी FIR दाख़िल कराई आहे। हुन सां सरासर ज़ुल्म आहे। हुन सां सिर्फ़ु वजह इहो आहे त हुनजी जेका आहे हुननि जे बंगले जे साम्हूं ज़मीन आहे, उनखे चवनि था त असांखे तूं ज़मीन विकिरो करे ॾे त असां जेको आहे सो हिते पेट्रोल पंप हणायूं। छॾनि वॾा हिन जा सां ज़ुल्म आहिनि, हिन सां ज़ब्तियूं आहिनि। केस 15-20 मूं ते कराया अथनि, इन्हनि माण्हुनि कराया आहिनि। ज़ुल्म जा असां हिन खां ज़ोरीअ बंदूक जे ज़ोर ते असां खां वोट बि वठी वेंदा आहिनि। असां काॾे वञूं, मालिक आहे त खपाए था छॾनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।